अॼु बि इन मामले ते तव्हां सां मिलियासीं पोइ वरी बिरादरी विच में आई मां चयो तव्हांखे हथु ॾियो उन खां पोइ अॻे में मां तव्हांजे बारे में कुझु बि न ॻाल्हाए सघंदासीं या कंहिं बि मामले ते की तव्हां बेगुनाह आहियो या गुनाहगार आहियो इहे ॻाल्हियूं आहिनि पोइ तव्हांजे फ़ैसिले में बाक़ी इहो आहे त तव्हांखे हथु ॾियो हथु ॾींदव त तव्हां सां बिरादरी आहे तव्हां सां ॿाहिरों असांजा असांजो एतिरी को तरार विझणी न आहे चवण जो मक़सदु आहे तव्हां हथु ॾींदव मुंहुं ॾींदव त असांजी बिरादरी आहे तव्हां सां बिरादरी कंदा कंहिं ॼाण खां साईं हीउ असां सभु दोस्त गॾिजी तव्हांखे आया आहियूं त भाउ जेके दोस्तनि हथु ॾिनो आहे उन्हनि जो फ़ैसिलो थिए उन्हनि सां ॻाल्हियूं कयो जे उहे रोही थियनि त बि ज़ाहिर आहे जे उहे आज़ादु थियनि त बि ज़ाहिर आहे फ़ैसिले जे लिहाज़ खां तव्हांजे सां हलिजी आहियां छा चइजे तव्हांजी महिरबानी आहे तव्हां असांजा वॾा आहियो हीअ हिते फैमिली हूंदी त असांजो ज़रूरु जहिड़ो थींदो ऐं उहा गारंटी नथो ॾियां तव्हां वॾा आहियो जीअं बि हुकुम कयो असांजो तव्हांजो सिर बचाव कुर्बान हुन मरूम जी 25 महीना शादी कराई उनखे पुट ॼावा उन खां पोइ रज़ा करे त उनखे ॿ जहिड़ा पुट ॼावा अलाह जो कर नाज़िर थींदुनि कुर्बान हिते आदो कयो हिननि आदो कया आदो हिननि आदो हिननि तातो सभु ॻाल्हियूं जेके हिते कुर्बान रांदियूं कयूं माण्हुनि सां पीपी वारनि सां शाह सां सैद सां उन सां उहो भॼी लुकी हे हो वॾा माण्हू सभु को जान छॾाई जज़ा कला उनजी असांजे ॻिची में बेगुनाह पइजी वियो बेगुनाह असांजो ज़ुल्म करे मुड़ुसु मारे वियो तव्हांखे असां ग़ुलाम आहियूं जीअं तव्हांजो हुकुम हुजे बाक़ी हिते ई हूंदा त जहिड़ो ज़रूरु थींदो ॻाल्हि आऊं रखां मुनाफ़ी कया कोन्हे वासा जीअं बि हुकुम बाबा हींअर असां कोर्टनि में वञूं था उते असां ॾिसी थुकूं था चलान 6 पर था वठनि इंशाअल्लाह ताला ॻाल्हियुनि सां ज़मानो आहे बिल्कुलु ईअं त न आहे त को कंहिंखे हिन महिल तूं असां वेही फ़ैसिलनि में बिल्कुलु बिल्कुलु जेको भाउ असांजो पाड़े जा भाई आहिनि ईअं न आहे त को चवंदो मां अॻे बि तव्हांखे चयो आहे ॾाढो को बि कोन्हे दौर में ज़मानो आहे पर बिरादरी बिरादर सां ज़रूरु ॾिबो आहे अलाह कंदो अलाह रसूल कंदो चङाई थींदी ॻाल्हियूं आहिनि जेको भाउ असां सां लॻिजी अचे भाउ थियण जी कोशिशि कंदो त उनखे भाउ ज़रूरु कंदासीं उनखे मुंहुं ज़रूरु ॾींदासीं छो जो सुभाणे इन ज़माने में उथणो वेहणो अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो इंशाअल्लाह ताला जेके दोस्त जंहिं मुंहुं ॾिनो आहे उन्हनि जी ॻाल्हियूं था कयो ॿिए जंहिं मिलणु उन्हनि खे बि कल्ह सुबुह लाॻू तव्हां मूंखे 50 माण्हुनि खां चौराइणो करणो पए उन्हनि खे बि असां सभिनी इहो ई चयो साईं बि इहो चवंदो आहे जेको मुंहुं ॾियो पंहिंजे साम्हूं थियो त तव्हांखे जो बि मसइलो हल थिए पर जे तव्हां साम्हूं न थींदो त असां कहिड़ो वञूं सां ॻाल्हाईंदा इहा ॻाल्हि आहे